अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीह न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ पंहिंजी होॾ तां लहे, ॿी सूरत में सिंध जी साझा वंदनि सां गॾिजी भरपूर एहतियाजी तहरीक हलाई वेंदी। ख़बर मूजिबि सिंध जे मशहूरु आर्टिस्ट ऐं फ़नकार असद कुरैशी दाबेची प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ पंहिंजी होॾ तां लहे, ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जंहिं ते सिर्फ़ु धरती धणियुनि जो हक़ आहे। जेकॾहिं वफ़ाक़ पंहिंजी होॾ तां न लथी त सिंध जा अदाकार, फ़नकार, आर्टिस्ट धरती धणियुनि सां गॾिजी एहतियाजी लाइ अमल जोड़ियो वेंदो। जंहिंखां पोइ बि न मुड़ियो त सभिनी पार्टियुनि सां गॾिजी सिंध जी राजधानी वारे शहर कराचीअ में तारीख़ी एहतियाज कया वेंदा। इन मौक़े ते आवाज़ टीवी एंकर कंवल जतोई, घोसबख्श बुगियो, सलमान आगेरो ऐं ॿिया मौजूदु हुआ। सब हिकु प्लेटफॉर्म ते आहे। उन में मक़सदु आहे त हर मक़्ते बेटे जो माण्हू, चाहे उहो स्टूडेंट हुजे, चाहे उहो मदरसे जो तालिब हुजे या मौलवी हुजे, सभु हिकु प्लेटफॉर्म ते आहे। और इंशाअल्लाह ताला इहा वफ़ाक़ जी जेका नापाक साज़िश आहे, उहा जेका उनखे कंहिंसां कामयाबु थियण ॾींदा। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, टीह न्यूज़ दाबेची।